अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां आहियां जो पंहिंजो रमीज़ अली सोलंकी। तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब हिंगोर जो यूट्यूब चैनल। दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे, मुंहिंजो रमीज़ स्टूडियो चैनल हुयो जंहिंजा तक़रीबन 22,000 सब्सक्राइब हुया। उहो बदकिस्मती चइजे या कंहिं दुश्मनी चइजे, उहो मुंहिंजो हैक थी वियो। हैक थियण खां पोइ जेको आहे सो ख़तमु थी वियो हलियो। बहरहाल हिन जो जेको मां हींअर ट्यूटोरियल ठाहियां पियो, उनजो मक़सदु आहे त प्रोफेशनल थंबनेल कीअं क्रिएट कजे। इन हवाले सां महबूब ऐं मां पाण में डिस्कस कईसीं ऐं काफ़ी दोस्तनि बि कमेंट्स मूंखे बि उन पुराणे चैनल ते आया हुया त भई तव्हां थंबनेल पंहिंजो कीअं था ठाहियो। ऐं भाउ महबूब खे बि दोस्त कमेंट्स कंदा हुया त रमीज़ जेको आहे सो थंबनेल कीअं ठाहींदो आहे। मूं वटि ट्यूटोरियल चैनल आहे त कोन, पर मूं चयो भला हाणे हिकिड़ो वीडियो ट्यूटोरियल ठाहिण जी कोशिशि कयां थो, मथां दोस्तनि खे ॻाल्हि सम्झ में अची वञे। सो महबूब जी वॾी महिरबानी जंहिं मूंखे पंहिंजे चैनल ते अचण जी इजाज़त ॾिनी। इहा साईं जी महिरबानी आहे मूं ते। सो दोस्तों, हाणे जेका आहे सो अॼु मां थंबनेल ठाहींदुसि, उनजो तरीक़ेकार तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। पहिरियों फस्ट आहे मुंहिंजो ट्यूटोरियल आहे। कॾहिं ज़िंदगी में ट्यूटोरियल ठाहियो कोन्हे को, का ग़लती सलती हिन में थी वञे त ॿ देरि थो कयां त माफ़ु कजो बाबा। सो हाणे जेको आहे सो थंबनेल जे लाइ असांखे खपंदा आहिनि कुझु बैकग्राउंड वग़ैरह। सो देरि करण खां बग़ैर हलूं था पाण पंहिंजे कम जी तरफ़। पहिरीं असां जेको आहे सो फ़ोटोशॉप खोलींदासीं। फ़ोटोशॉप खे खोलण खां पोइ जेको आहे सो उन में असां न्यू फाइल क्रिएट कंदासीं। पहिरीं खोले वठूं। हे फ़ोटोशॉप असांजो खुली वियो। हाणे हिन में असां ईंदासीं फाइल में न्यू खां पोइ जेको आहे सो हिते आहे फिल्म, जेको आहे सो हिन ते क्लिक कंदासीं। थोरो तकड़ में ठाहियो आहे यार, माफ़ु कजो। तव्हां बिहारे ॾिसी सिखी सघो था। छो जे अगरि मां आस्ते आस्ते हिनखे ठाहींदुसि त मुंहिंजे ख़्याल में त कलाक ॿिनि जो ट्यूटोरियल ठही वेंदो। ऐं हा, मां ॾाढो सुस्त बि आहियां ऐं ॿियो मूंखे घणा जेके शॉर्टकट ख़बर न आहिनि हूंदा त फ़ोटोशॉप में केतिरा आहिनि शॉर्टकट आहिनि। बसि सिंपली तौर ते बसि मां कोशिशि नंढड़ी कंदो आहियां ऐं उहो दोस्तनि खे वणी वेंदी आहे। उहा तव्हांजा लख लाइक। दोस्तो, हिकिड़ो असां ही जेको आहे सो कयोसीं। उन खां पोइ असांखे हिकिड़ो ॿियूं शयूं खपनि जेके असां थंबनेल में यूज़ कंदासीं। उहे हिन फोल्डर में गॾु करे रखियूं आहिनि। हुन में असांखे बैकग्राउंड आहे, फ़र्ज़ु कयो मूंखे हिन में लिखंदा डॉलर इहे खपंदा ऐं जेको आहे सो नंढियूं शयूं। सो अगरि तव्हांखे बैकग्राउंड खपे बि सही त तव्हां वरी नेट तां बि अपलोड करे सघो था। बैकग्राउंड लिखंदो या जेका बि शइ तव्हांखे खपे थी उनजो नालो लिखी गूगल ते सर्च कंदो, खोड़ सारा बैकग्राउंड खुली वेंदा मुख़्तलिफ़ तरीक़नि जा। ऐं जहिड़े बि हिसाब सां तव्हांखे खपे उहो तव्हां उनजो नालो लिखी करे सर्च करे सघो था। सो हाणे हिन में जेको आहे सो पहिरीं असां हिन में बैकग्राउंड आणे हिन में रखंदासीं। ठीकु आहे। थोरो आवाज़ु अॻिते पोइ मक़सदु मुंहिंजो थी वञे ॿुधाइण में त माफ़ु कजो। छो जे ट्यूटोरियल जो एक्सपीरियंस मूंखे आहे कोन, इन जे करे कोशिशि कयां पई। ठीकु आहे, हिनखे हिते सेट कयोसीं असां। हाणे जेको आहे सो हिन में हाणे छा कंदासीं असां, ॿियो त ॿुधायांव थो। हाणे हिन में असां जेको आहे सो ब्लर कंदासीं। हिनखे असां थोरो जीअं माना हिकिड़ो प्रोफेशनल शइ लॻे, थोरो असां हिनखे ब्लर कंदासीं 3.0 ते। ठीकु आहे। हाणे असां पंहिंजो फ़ोटो खणंदासीं। हीअ आहे सुहिणो छोकिरो सिंध जो। ठीकु आहे। हिन जो असां फ़ोटो जेको आहे सो कटिंग कंदासीं। दोस्तो, कटिंग जो हिन में फ़ोटोशॉप में जेके नवां वर्जन आहिनि, मां त हींअर हलायां पियो फ़ोटोशॉप CS6 बोल आहे। बाक़ी अञा जेके नवां वर्जन उन्हनि में खोड़ सारियूं सहूलियतूं आहिनि। सो हीअ जेको आहे टूल जेको आहे, इन सां यकदमि जेको आहे सो फ़ोटो कटिंग थी वेंदो आहे। हूअं हिकिड़ो पेन टूल सां बि असां यूज़ कंदा आहियूं, पर मूंखे कॾहिं हीअ सवलो लॻंदो आहे। अगरि पोयां बैकग्राउंड में के घणियूं शयूं हूंदियूं त पोइ मां जेको आहे सो इहो कंदो आहियां, पेन टूल यूज़ कंदो आहियां। न त तक़रीबन इन टूल सां ई कमु हलाईंदो आहे। नालो टूल हलियो छा आहे यार पाण ॾिसिजो। ठीकु आहे। उन खां पोइ कटिंग करण खां पोइ असां हिनखे हिते निशान ते क्लिक कयोसीं। बाक़ी हिन जो रहे थो मसइलो जेको ही वार आहिनि। ठीकु आहे। ही वारनि जो तमामु सिंपल तरीक़ो आहे हिननि खे इहो विच मां कीअं गाइबु कजे। उन जे लाइ असां हिन जी जेको आहे इहो ब्लैक फ़ोटो कॉपी हिन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ असां इन टूल में ईंदासीं। ठीकु आहे। उन खां पोइ असां कंदासीं ब्लैक एंड वाइट ते क्लिक। ठीकु आहे। इन ते हाणे असां पासे करे ने थोरो घुमाईंदासीं त इहे जेके वारनि जे अंदरां ॿाहिरां शयूं आहिनि उहे
खलास ख़त्म थी वेंदियूं। ओके दोस्तों, यार बोर बि थींदा हूंदो मुंहिंजी आवाज़ ते, पर हाणे बर्दाश्त करिणो पवंदो, थंबनेल सिखणो अथव त। सो हाणे ही थी वियो फ़ोटू कट। अहिड़ा फ़ोटू मूं 3-4 ॿिया कटिंग करे रखिया आहिनि। ही सिर्फ़ु तव्हांखे सेखारण लाइ मूं कटिंग कयो त फ़ोटू कटिंग कीअं कंदो आहियां। मूं अॻु वाटि 3-4 पंहिंजो बि ठाहे रखियो हुउमि, ऐं जेके हिन में खपंदा आहिनि फ़ोटू मूंखे थंबनेल में, उन्हनि सभिनी जा फ़ोटू कटिंग करे रखिया आहिनि। सो हाणे छा कंदासीं, जो असां ही फ़ोटू ज़ाहिर कयूं अवल केॾांहुं वियो। हे मुछूअ खे बि असां इन फ़ोटू में इस्तेमालु कंदासीं। ही थंबनेल ठाहे पोइ मां वलण करोड़पति, ठीकु आहे, वलण करोड़पति जेको तव्हां वीडियो कल्ह ॾींहुं मुंहिंजो ॾिठो हुयो उन खां अॻु में, ठीकु आहे। सो हाणे हिन में पहिरीं मां पंहिंजी पिक्चर रखंदुसि हिते। हिनखे मां शिफ्ट कंट्रोल सां एडजस्ट कंदुसि। अगरि शिफ्ट कंट्रोल खे तव्हां न दॿाईंदव ईअं ई हिन अॻिते पुॼूं त तव्हांजी तस्वीर चिॿी सिॿी थी वेंदी ऐं उनजो जेको आहे सो उहो मज़ो न रहंदो, ठीकु आहे। मूंखे जिते सही लॻंदो तव्हां पंहिंजे हिसाब सां ठाहिजो। बहरहाल तव्हां तरीक़ो सिखी छॾियो, पोइ हाणे तव्हां पंहिंजा मर्ज़ी जा राणा आहियो, जीअं बि ठाहियो बा तव्हांजी मर्ज़ी। सो इहो अथव हिते। हाणे जेको सो आहे असां कंदासीं काॾे हो, हाणे हिन मुछूअ खे खणंदासीं असां। इहा आहे मुछू, मुंहिंजो दोस्त आहे, ठीकु आहे, ऐं सुठो एक्टर बि आहे। असां हिनखे हिते मुछूअ खे हिते एडजस्ट कंदासीं परे खां, ठीकु आहे। हीअ हिते थी वियो, ऐं जेको आहे हिनखे थोरो इछड़ो कंदासीं। थोरो हिन में हिकिड़ो मूंसां मसइलो थी वियो आहे, पर अलाह तव्हां सां कोन थींदो। टूल आहे हिकिड़ो, मूंखां शायदि बटण डाउन थी वियो, मूंखां उहो कमु न पियो करे। वरी बि काफ़ी हद ताईं जेको आहे सो मां हिनखे सेटिंग में आणे वञांसि पियो। तव्हां सिर्फ़ु तरीक़ो ॾिसंदा वञो, ओड़े हिसाब सां तव्हां हिनखे फॉलो कजो त इंशाअल्लाह मूंखे उमेदु आहे त तव्हां मूंखां सुठा थंबनेल ठाहे सघंदा। सो ही आहे चाचो न, पर हिन खाके में मुंहिंजो बाबू आहे। हिनखे बि हिते रखंदासीं। हिनखे जेको आहे सो असां हिनखे पोएं पासे कंदासीं, ठीकु आहे। हीअ अची वियो हिते। यकीन आहे त अगरि तव्हां थोरो घणो फ़ोटोशॉप हलाइणु ॼाणो था त तव्हांखे हिंट ई ख़बर पइजी वेंदी त तव्हां सुठा फ़ोटोशॉप में थंबनेल क्रिएट करे सघो था, ठीकु आहे। हा, हीअ जेको आहे सो मूं जेको कयो, इहो बैकग्राउंड खे कॉपी कयुमि। बैकग्राउंड कॉपी करण खां पोइ जेको आहे सो हू जेके 2 कैरेक्टर उन्हनि जे मथां रखियमि। हाणे तो खणा एरेज़र टूल सां जेको आहे सो हिन जे मथां हिननि खे थोरो एरेज़ कंदसि। एरेज़ करण खां जेको आहे हिनखे एरेज़ कंदसि, थोरी हिन जी साइज़ सेट कयां। हाणे हिनखे थोरो एरेज़ कंदासीं त जीअं हेठियों को जेको इहो सही न पियो लॻो उहो हिसो ख़तमु थी वियो, ठीकु आहे। मूंखे हिते सही थो लॻे त मूं हिननि खे एतिरो एरेज़ कयो। तव्हां बि ईअं करे सघो था, ठीकु आहे। हाणे असां छा कंदासीं, जो हाणे मां हिन में नालो लिखंदुसि सिंधी। हीअ दोस्तो अगरि तव्हांखे नथो अचे सिंधी में डायरेक्ट फ़ोटोशॉप में लिखणु, त महबूब जा शायदि न, पर पक सां मुंहिंजे ख़्याल में ट्यूटोरियल हिन शइ ते ठहियलु आहे त सिंधी फ़ोटोशॉप में कीअं लिखिजे, ठीकु आहे। तव्हां वधीक हुन ते, ऐं महबूब खे चवां थो त हिन जी लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई छॾे त फ़ोटोशॉप में डायरेक्ट सिंधी कीअं लिखिबी आहे, ठीकु आहे। महबूब ॿुधंदा वञिजो भा। हे थी वियो वलण खे असां थोरो अॻिते पोइते कंदासीं। हिन जूं जेके आहे सो फ़ॉन्ट बि जेके आहिनि सो उहे बि यार तव्हांखे लाज़मी ज़हन में सुवाल ईंदो, हाणे फ़ॉन्ट किथां आणियूं। फ़ॉन्ट बि तव्हांखे महबूब हिंगोरो साहब ॾेई सघे थो, ठीकु आहे न। हा, मूंखे ही जेको आहे ही थो वणे मूंखे, ठीकु आहे। मां हीअ रखंदुमि। मूंखे फ़ॉन्ट जा नाला यादि न आहिनि, तंहिंजे करे मां ईअं हलाईंदो वेंदो आहियां। पोइ जेको मूंखे पसंदि ईंदो आहे उनखे ओके करे छॾींदो आहियां। ही मूंखे सही लॻो, हिन करे मां हिनखे रखांसि थो, ठीकु आहे। हाणे जेको आहे सो असां छा कंदासीं, हिनखे कंट्रोल अल्टर सां मूं हिनखे कॉपी कयो। उन खां बाद में हिनखे सिलेक्ट करे वरी पोइ मूं जेको आहे हिन जो ॿियो जेको लिखिणो आहे नालो उहो लिखियो, ठीकु आहे। हाणे ही लिखिजी वियो करोड़पति, वलण करोड़पति। हिनखे मां करोड़पति सिलेक्ट करे जेको आहे सो अवल हिनजी पोज़ीशन सेट कंदासीं किथे सही थो बीहे। हुन खां पोइ हिनखे मां वरी सिलेक्ट करे हिन जा जेके फ़ॉन्ट आहिनि उहे चेंज कंदुसि, जेके मूंखे सुठा लॻंदा उहे रखंदुसि, ठीकु आहे। मूंखे हीउ सुठो थो लॻे, मूं हीउ रखियो, ईअं थोरी साइज़ नंढी कईसीं, सही थी। हाणे
हाणे असां छा कंदासीं त हिननि खे जेको आहे सो अट्रैक्शन नालनि खे कीअं ठाहियूं, कीअं हिननि में अट्रैक्टिव शइ विझूं जीअं ही नाला ज़ाहिर थी वञनि। उन जे लाइ मूं बैकग्राउंड जेको आहे हिकिड़ो रखियो आहे, इनखे खणी असां फोटोशॉप में रखंदासीं। फोटोशॉप में रखण खां पोइ जेको आहे सो मां हिनखे कंदसि क्लिपिंग मार्क्स। उन सां छा थींदो जो इहो बैकग्राउंड इन वलण में एडजस्ट थी वेंदो। ठीकु आहे, बिल्कुलु ईअं। ऐं जेको तव्हां पासे में लिखियलु आहे करोड़पति, उनखे बि असां साॻिए तरीक़े सां क्लिपिंग मार्क कंदासीं। उन खां पोइ जेको आहे सो हिनखे शेडो ॾींदासीं, ड्रॉप एंड शेडो। उन खां पोइ जेको हिनखे पासे खां कलर करेक्शन कंदासीं जीअं ही सही नमूने सां अट्रैक्टिव ॾिसण में अचे, जेको परे खां ई केरु ॾिसे नंढड़ी स्क्रीन में त नालो चिटो ऐं क्लियर ॾिसण में अचे। ठीकु आहे, इन जा तरीक़ेकार आहिनि जेके मां तव्हांजे अॻियां इहे कमु कयां पोइ सॼो उहो तव्हां पाण नोट कंदा वञो त छा कयां पोइ, कहिड़ा टूल यूज़ पोइ कयां मां। वधीक तव्हांजे टैलेंट ते डिपेंड कंदो त छा आहे। या उन खां पोइ हीअ अची वियो, ओके थी वियो। हाणे मां थोरी स्पीड वधाईंदुसि, हथ खे हलाईंदुसि जीअं तव्हां बोर न थियो। साॻियूं शयूं करण वारो आहियां, जीअं मां तव्हांखे हीअ क्लियर करे तव्हांजे अॻियां रखां त पोस्टर कीअं थी वियो। ठीकु आहे, उन खां अलावा जेको हिन में तहरीर आहे, पोस्टर में जेको खपंदो तहरीर हिन में महबूब हिंगोर जे साहब पाण कई आहे। ठीकु आहे, लेखक उहो पाण आहे। ऐं जेको आहे सो डायरेक्शन हिन में ऑफकोर्स मुंहिंजी हूंदी, कैमरामैन एडिट उहे त मुंहिंजा हूंदा। ठीकु आहे, हे असां नाला लिखी आहे, सिंधी मज़ाया हेॾां लिखिजी हलियो। हाणे जेको असां फाइनल में कंदासीं, हिननि खे शेडो वग़ैरह ॾींदासीं। शेडे वग़ैरह ॾियण खां पोइ जेको आहे सो तक़रीबन असांजो थंबनेल। ॿियो त मां हिनखे महबूब चवंदो आहे, तूं चवंदो पोस्टर। सो हाणे मां हिनखे पंहिंजो पोस्टर जेको आहे सो मूं तयारु करे छॾियो, जंहिंखे थंबनेल जे तौर ते यूज़ कंदा आहियूं। हीअ असांजो कंप्लीट थी वियो। हाणे जेको बिल्कुलु कंप्लीट थियल आहे उहो मां तव्हांखे ॾसां थो। हीअ असांजो हाणे मुकमल थी वियो। उमेदु आहे त तव्हांखे ही पसंदि आयो हूंदो ऐं उमेदु थो कयां त तव्हां हिन मां काफ़ी कुझु सिखी विया हूंदो। सो दोस्तो दुआनि में यादि रखिजो। इंशाल्लाह अगरि वरी ज़रूरत पई दोस्तनि खे ॿिए शइ जी फरमाइश कई त वरी मां तव्हांजे लाइ हिकिड़ो ट्यूटोरियल ठाहींदुसि, पर फ़िलहालु ही तव्हां ॾिसो ऐं हिन मां कुझु सिखो। ऐं हा दोस्तो, हिकिड़ी अहम ॻाल्हि त जेको आहे सो मुंहिंजे नए चैनल जी लिंक डिस्क्रिप्शन में आहे। तव्हां चैनल खे विज़िट करे सघो था ऐं एंटरटेनमेंट वीडियो ॾिसी सघो था। जेको बि तव्हां हिन मुंहिंजे ट्यूटोरियल खां पोइ मुंहिंजो थंबनेल सिखियल पंहिंजे वीडियोज़ ते यूज़ कजो त उन जी लिंक मुंहिंजे वीडियोज़ में ज़रूरु शेयर कजो, त जीअं मां उन विज़िट कयां त ख़बर पए त भाई मूंखां सिखी करे दोस्त केतिरो कुझु जेको आहे कम में उन्हनि जे कम में इम्प्रूवमेंट आई आहे। सो इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीडियो में पाण जल्दी मिलंदासीं। तेसीं ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त, होस्ट, एक्टर, डायरेक्टर, एडिटर, पंहिंजे प्यारे भाउ खे रमीज़ खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।